चाचा वल्लू तू मुझे बाबे जो सगो मारो टाई न। मामा वल्लू तू मुझे पी जो सगो पुफा ट्रीन। अरे चमचागिरी छो था कयो? चाचा वल्लू तू असांजे ख़ालिस प्यार खे चमचागिरी तो चई। मामा वल्लू ये त गलत आ न। असांजी नेक नियतीअ खे चमचागिरी न चवंदो को ॾोह पंहिंजे क़यामत में वठ थींदे गुज़ारे वेंदे उते बि। मूंखे त इन्हनि नियतुनि जी ख़बर आहे। पतनता हो पहिरें नंबर जा। पाटो छा था चओ? चाचा वल्लू तो जेका मूंखे 99 सालनि जी लीज ते कार ॾिनी न। ओ 0 मीटर उहा नथी हले छपा चुप कयो वेठी आ। हीअं कुंजी चाहियूं जो त बि नथी लॻे छा लाइ छो? मिस्त्री चवे थो 50,000 ख़र्च थींदो। मां छा कयां? तू ॿियो कुझु न कर, तू असांखे 50,000 ॾे त असां पंहिंजी कार ठारायूं ऐं पोइ ईद कमाए तोखे पंहिंजा ॾोकर वापसि ॾींदासीं। तूं बि खिलंदो वञी खपाइजे असांजो बि कर्ज लही पवंदो। हा बिल्कुलु साईं। तव्हांखे मां 50,000 ॾियां। 50,000 वल्लू कंहिंखे वणे न वणे पर हिन ईद ते भितरो वठे ई वठे। 50,000 मूंखां वठणा